मुल्क की वही मच्छी मार्केट न पर कंदकोट नादर ऑफिस जा मंज़र आहिनि। कंदकोट नादर ऑफिस इंचार्ज अकबर अली खोसो ऐं अमले जी नाअहली ऐं मुबैना रिश्वत जी लोभ ख़ातिर माण्हुनि जो हिकु एॾो हुजूम कोरोना वायरस के पखेड़ जो अहम सबब बणिजी सघे थो। बग़ैर कंहिं मास्क पाइण ऐं SOPs ते अमल करण जे माण्हू कंदकोट नादर ऑफिस में गॾु थी सुबुह खां शाम ताईं हुजूम रहे थो। ही माण्हू मुख़्तलिफ़ किफ़ालत प्रोग्रामनि जी रक़म जे हासिलात लाइ फिंगर की दुरुस्तगी लाइ नादर ऑफिस जो रुख कनि था। अमले के रिश्वत न मिलण सबब माण्हुनि खे वरी घुराए माण्हुनि खे तंग करे अहिड़ा हुजूम गॾु कया वञनि था। जिते कोरोना सबब एमरजेंसी की सूरत हाल आहे उते कंदकोट नादरा अमले तरफ़ां एतिरे माण्हुनि खे गॾु करणु केतिरनि ई सवालनि खे जनम ॾिए थो। ज़िले कश्मीर के वागदणी अमलदारनि खे घुर्जे त नादरा ऑफिस कंदकोट में हर आए ॾींहुं गॾु थींदड़ हुजूम जो नोटिस वठी कार्रवाई अमल में आणे ज़िले कश्मीर में आलमी वबा कोरोना वायरस के फैलाव के रोकियो वञे। हर वक्त आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।